बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम व्यूअर्स कीअं आहियो। उमेद त सभी दोस्त मुंहिंजा ठीकु ठाक हूंदा, ख़ैरियत सां हूंदा। हमारे दोस्त इन पे फरहान लाशरी हिकु दफ़ा थी चुको आहियां। जी दोस्तो, हिकु दफ़ो ॿीहर अॼु जेको सो मौसमी जेको हालात आहिनि बरसाति जेको सो वरी अॼु नंगर पार्कर जेके थर जे कुझु इलाइक़नि में किथे हल्की किथे घणी पई आहे। त असांजी जेका लाड़ पट्टी आहे जिते वेठो आहियां बदीन ज़िले में, हिते फ़िलहालु को बि बरसाति वग़ैरह अञा कंहिं बि इलाइक़े में कोन्हे पई। अच्छा, जेके उतरिया इलाइक़ा आहिनि उते बि किथे किथे बरसाति जेके थी ख़बर मिली आहे त जेकी उतरिया साइड आहिनि घोटकी नवाब शाह वारी साइड यानी कि शदाद कोट वारी साइड उते बि बरसाति पई आहे। ऐं इन खां अलावा नंगर पार्कर में बरसाति पई आहे। हलंदड़ जेके ॾींहं आहिनि इन्हनि में बरसाति जा वधीक इम्कानात जेके चांसिस आहिनि उहे हिते ई आहिनि, जेके से उत्तरी ऐं जेके से लाड़ वारा इलाइक़ा। विचोली जेका सिंध आहे उन में बरसाति जा इम्कान घटि पिया ॿुधाया वञनि ऐं जेके सिस्टम मुताबिक़ ॾिसण में पिया अचनि उहे घटि आहिनि। बाक़ी साईं रब जी रहमत आहे, कॾहिं वसे जिथे वसे उहो जीअं रब चाहींदो तीअं थींदो। बाक़ी जेका सिस्टम मुताबिक़ अपडेट ईंदी आहे उहा तव्हांखे आगाहियां करियां पियो। वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे पेज खे फॉलो कंदा ऐं असांजो यूट्यूब चैनल जेको पासे में लिंक आहे ऐं जेको नालो लिखियो पियो आहे फरहान परदेसी व्लॉग्स, इनखे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, छो तव्हांजी जेको सो वरी ज़रूरत आहे तव्हां असांखे सपोर्ट कंदा ऐं सब्सक्राइब कंदा। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।